बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼोको जेको मुंहिंजो ही दर्स आहे 50 अहिड़नि औरतुनि, नौजवाननि, पोढ़नि जे हालात में आहे जिन कंहिं मौक़े ते लंघंदे कंहिं निमाज़ में क़ुरान जी सिर्फ़ु हिकिड़ी आयत ते गौर करे पंहिंजी ज़िंदगी तब्दील करे छॾी। उहे 50 माण्हुनि जा अॼु वाक़िया असीं बयानु कयूं था त कंहिंखे कहिड़ी आयत लॻी ऐं उन मां हुन छा मतिलबु हासिलु कयो। तंहिं करे जो मौज़ू आहे अल क़ुरान ग़यरनी, अरबीअ में माना क़ुरान शरीफ़ मुंहिंजी ज़िंदगी मटाए छॾी, या क़ुरान की सिर्फ़ एक आयत ने हालत बदल दी। ये सच्चा किस्सा आहिनि ऐं इहे जेके आहिनि से किताबनि मां खया विया आहिनि। अल्लाह ताला खां दुआ आहे कि असांखे बि उन्हनि माण्हुनि में शामिल करे जो क़ुरान जे आयतुनि ते गौर करे पंहिंजी ज़िंदगी असीं तब्दील कयूं। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ जे बारे में दावा कई आहे, चए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वहाज़ा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन। रब चए थो तव्हां हिन क़ुरान खे छा था सम्झो, ही अहिड़ो किताबु आहे जंहिंमें बरकत आहे। पढ़ण वारो, सम्झण वारो, उहा बरकत वहंदी क़ुरान मां। क़ुरान जा सभु नफ़ा उन जी माना में रखियल आहिनि, लफ़्ज़नि में न आहिनि। क़ुरान जा सभु नफ़ा उन फ़िक्र ऐं सोच में रखियल आहिनि जेका क़ुरान जे माना मां असांजे दिलि में अचे थी। त ही बरकतूं वहंदियूं, घर में ईंदियूं, रिज़्क़ में ईंदियूं, रिज़्क़ जी तकलीफ़ ख़तमु थींदी। केरु थो फरमाए? ख़ुदि रब साईं फरमाए थो, वहाज़ा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन फत्तबिऊह। तंहिंजे करे इन खे पढ़ी, माना करे, सम्झी, जेका सोच पैदा थिए इन सोच ते ज़िंदगी गुज़ारियो। फत्तबिऊह ऐं वत्तकू, ऐं क़ुरान खां जीअं जीअं तव्हां पढ़ंदव त तव्हांखे ख़ौफ़ पैदा थींदो, अल्लाह जे हुकुमनि ते हलण जी तव्हां में शौक़ु पैदा थींदो। चए थो इहो कयो लअल्लकुम तुरहमून, त इनाम में असां, अल्लाह थो चए त तव्हांजे मथां रहम कयो वेंदो, तव्हांजे मथां रब रहम कंदो, तव्हांजा दर बंदि कोन थींदा, तव्हांजा घिट बंदि कोन थींदा। हे आहे क़ुरान जी दावा। लेकिन अञा ॿी बि दावा आहे हिकिड़ी, चए थो लक़द सरफ़ना लिन्नास फ़ी हाज़ल क़ुरान मिन कुल्ल मसलिन। लफ़्ज़ी तर्जुमा त हिन क़ुरान में असां हर क़िस्म जो मिसाल बयानु कयो आहे। कहिड़ो मिसाल? जेको तव्हांजी परेशानी दूर करे छॾे। तव्हां कहिड़ी बि कंडीशन में, हालत में आहियो, अल्लाह ताला हिन में किथे न किथे का अहिड़ी आयत ॾिनी आहे जेका माना तव्हांखे सम्झ में ईंदी, तव्हांजो मसइलो तव्हां उन ते अमल कंदव। ॿी माना त क़ुरान पाक में हर उहो मिसाल ॾिनो वियो आहे जेको तव्हांखे जन्नत में वठी वञे, ऐं क़ुरान पाक में हर उहो मिसाल ॾिनो वियो आहे जेको तव्हांखे जहन्नम में बचाए। इहो क़ुरान जी दावा आहे। फ़अबा अक्सरुन्नास, लेकिन अल्लाह चए थो मूंखे ख़बर आहे अक्सरियत माण्हू, अक्सरियत इन क़ुरान जे इन्हनि दरनि ऐं रस्तनि खां इनकारी आहिनि, इला कुफूरा ऐं नाशुक्र आहे। पढ़नि ई कोन था माना सां, तिलावत खे अमल सम्झी छॾियो अथनि। क़ुरान पाक आयो आहे पढ़ी सम्झी अमल करण जे लाइ, ऐं असां वटि तिलावत खे अमल सम्झो वियो। बसि तिलावत कईसीं, असांखे 100 ढेर सवाब जो मिली वियो, ठीकु आहे, उहो बि मिले थो। लेकिन अमल न करण जो गुनाह ताराज़ीअ में जेकॾहिं ॿई विझिजनि त तमामु गुनाह वॾो आहे अमल न करण जो। ही जेके मां किसा खया आहिनि 50, ही किताब आहे लियदब्बरू आयात ही हसादु सबअ सनावत मिन तदब्बुर। हिकिड़ी आलमनि जी, डॉक्टरनि जी, साइंसदाननि जी कमेटी ठहियल आहे जंहिंजो कमु ई इहो आहे त क़ुरान जे आयतुनि ते सोच कनि था। ऐं हे थो चए त हसाद सबअ सनावत, चए थो 7 साल हुन क़ुरान जे आयतुनि आलमनि गौर कयो ऐं उन खां पोइ ही उन आयतुनि जे उन तदब्बुर कयो आहे। लेकिन इन ई किताब मां 50 किसा खया आहिनि अहिड़नि शख़्सनि, औरतुनि, मर्दनि जा, पोढ़नि जा, जिन क़ुरान खे हलंदे हलंदे हिकिड़ी आयत उन ते असरु अहिड़ो कयो जो पंहिंजी ज़िंदगी तब्दील थी वई। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
चए थो त कुंत मुतहाविना फी अमर सलात, चए थो ॾाढो सुस्ती हूंदी मूंखे। हाणे उहो शख़्स जो ज़िक्र आहे। चए थो मां सुस्ती कंदोसि, कॾहिं निमाज़ लाइ उथंदोसि, कॾहिं कोन उथंदोसि, ॾाढी सुस्ती कंदोसि। आईश फी ज़ईक, ऐं ॾाढी परेशानीअ में ज़िंदगी गुज़रंदी हुई। व तमुर बि अमात व मशाकिल ला ताक़त ली बिहा, ऐं अहिड़ी मूंसां हालत हुई, मुंहिंजी कंडीशन हुई जो मूंखे लॻे पियो त मां इन बीमारीअ मां, बुराईअ मां या अहिड़े मेंटल टार्चर मां निकिरी न सघंदुसि। उहा अतमनी अजद हलन, हर वक़्तु कोशिश में हूंदोसि त जेको मसइलो मिले। ज़ाहिर आहे डॉक्टर ॾे वियो हूंदो, साइकेट्रिस्ट ॾे वियो हूंदो, कोशिशि पर न पियो निकिरे। वफ़ी अहद अयाम, जी हिकु दफ़े अचानक समेत क़ुर शरीफ़ जी मां हीअ आयत किथे ॿुधी। छा आहे आयत? वस्ताईनू बिसबिर व सलात। कहिड़ी आयत आहे? वस्ताईनू बिसबिर व सलात। जेकॾहिं तव्हांखे परेशानी आहे, तव्हांखे तकलीफ़ आहे, त इन जो हल ज़माने जे असबाब खे त अख़्तियार कयो, लेकिन वस्ताईनू बिसबिर व सलात, त मदद हासिल कयो निमाज़ मां ऐं अल्लाह जे हुकुमनि ते हलण लाइ मुड़ुस माण्हू थियण लाइ। व इन्हा लकबीरतुन इल्ला अलल ख़ाशिन, रब फरमाए थो हर माण्हू न करे सघंदो। इहा टेक्निक ॻरी आहे, मुश्किल आहे, न करे सघंदा इल्ला अलल ख़ाशिन, जंहिंखे अल्लाह जो ख़ौफ़ आहे। अल्लाह जो ख़ौफ़ कंहिंखे आहे? उहो ख़ुदि क़ुर ॾसे थो, चए थो अल्लज़ीन यज़नून, हे उहे आहिनि जिन खे यकीन आहे अन्नहुम मुलाक़ू रब्बिहिम, त अल्लाह जे आॾो ज़रूरु हाज़िर थियणो आहे। व अन्नहुम इलैहि राजिऊन, ऐं अल्लाह ॾे ज़रूरु मोटणो आहे। न सिर्फ़ु अल्लाह जे आॾो हाज़िर थियणो आहे, पर मोटणो बि आहे। इहा ई आयत चए थो त मां इहा जॾहिं आयत पढ़ी त वस्ताईनू बिसबिर व सलात, त तुंहिंजियूं तकलीफ़ूं आहिनि, तोखे परेशानियूं आहिनि, इहे निमाज़ सां हल कर ऐं अल्लाह जे हुकुमनि ते हली मुड़ुस माण्हू थी सबुरु करे कर। त चए थो फन द बहत, त मुंहिंजो मां चए थो मुंहिंजी दिलि ॾकी वई। व कुल तिल नफ़्सी, ऐं पंहिंजे पाण खे चयुमि इन रबी यामुरनी, चवणु लॻुसि त मूंखे रब हुकुम थो करे, अल्लाह मूंखे दॻु थो ॾसे, अन अस्ताईन बिसबरी व सलात, त तूं मदद हासिल कर निमाज़ ऐं सब्र खां। व अना ला अज़ाल मुफ़रिता, ऐं मां जेको आहे सो उन खां पोइ निमाज़ सां चंबड़ी पियुसि, ऐं उन खां पोइ मुंहिंजियूं सॼियूं परेशानियूं ख़तमु थी वियूं। ॿियो शख़्स आहे, चए थो कुंत फ़ीमा मज़ा गाफ़िलन लाहियन, जी मुंहिंजी ज़िंदगी ईअं पई बेफ़िक्री गुज़रे, परे ईअं ला फ़िक्र इल्ला फ़ी मसालही, सिर्फ़ु मूंखे पंहिंजे नफ़्स जो मज़ो पियो अचे। मां रुॻो चवां पियो जंहिंमें मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए, पोइ चाहे कारी हुजे अछी हुजे, उन में मां लॻो पियुसि। वज़ात मर व अना अफ़सली, चई हिकु दफ़े निमाज़ पढ़ियमि जमायत सां, समय त इमाम यतलू, ओचितो मूंखे ध्यानु आयो त इमाम हिकिड़ी आयत पियो पढ़े, जंहिंमें अचे थो त अल्लज़ीन आतईनाहुमुल किताब। कहिड़ी आयत? अल्लज़ीन आतईनाहुमुल किताब, जंहिंखे असां क़ुर ॾिनो आहे, यअरफ़ूनहू कमा यअरफ़ून अबना, उन्हनि खे पक आहे त हीउ क़ुर सचो आहे, क़ुर खे ईअं सुञाणनि था जीअं पंहिंजे पुटनि खे था सुञाणनि। व इन फ़रीक़न मिनहुम, सुञाण जे बावजूद बि के अहिड़ा ग्रुप आहिनि, अहिड़ी फ़िरका आहिनि, ल यक्तुमून अल हक़, क़ुर जे हक़नि ॻाल्हियुनि खे लिकाइनि था, वहुम यालमून, बाक़ी आहिनि वॾा आलिम। अल्लाह फरमाए थो अल हक़ मिन रब्बिक, इहो क़ुर तुंहिंजे रब जे तरफ़ां सची ॻाल्हियुनि जो किताब आहे। फला तकूनन मिनल मुमतरीन, तूं इन मामले में शक में न पइजांइ। जॾहिं इहा आयत अची मुंहिंजे दिमाग़ में इमाम पढ़ी ऐं मूं ॿुधी त अल्लज़ीन आतईनाहुमुल किताब, किताब क़ुर ॾिनो अथऊं, यअरफ़ून क़ुर खे ईअं सुञाणनि था कमा यअरफ़ून अबनाहू, जी पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था। त चए थो कुंत मिमन यहफ़िज़ून में किताब अल्लाह, चई मां हाफ़िज़ क़ुर होसि, लाकिन मुक़्सर फ़िल अमल, लेकिन क़ुर खे हाफ़िज़ जे हुजण जे अमल में मां खुटल होसि। ख़श क़ल्बी लहा, इहा आयत ॿुधी मुंहिंजी दिलि ॾकी वई। मिन ज़ालिक हैन बदत हयाती ततग़यर, इन आयत ते गौर करे ऐं मुंहिंजी ज़िंदगी तब्दील थियणु शुरू थी। बदात अक्षफ़ी सलाती, पहिरियों कमु त निमाज़ में गौर फ़िक्र सां ऐं ख़ौफ़ सां निमाज़ पढ़ियमि। वलिल्लाहिल हम्द वल मना, ऐं अल्लाह जो मां शुकुर थो अदा कयां जो रब साईं क़ुर में कंहिं ख़ासि मौक़े ते हीअ आयत ॾेई मुंहिंजो ध्यानु छिकायो। हिकिड़ो शख़्स ॿियो अचे थो त अख़रस तो क़रीबत ली ख़म्स आलाफ़ रियाल, चई हिकिड़े मां पंहिंजे माइट खे 5000 रियाल कर्ज़ु ॾिनो। फलमा तज़किरत कोलहू ताला, चई ओचितो मूंखे क़ुर शरीफ़ जी हीअ आयत किथां टकराई। कहिड़ी? वन तसद्दक़ू ख़ैरुन लकुम, असली आयत कहिड़ी आहे? व इन कान ज़ू उसरतिन,
जेकॾहिं तव्हां कंहिंखे कर्ज़ु ॾिनो आहे ऐं इहो वीचारो तंग दिलि आहे, मिसकीन आहे, त उनखे मथां प्रेशर न विझो। रोज़ फ़ोन अदा पैसा ॾे, फलाणो थियो, घर में बीमारी आहे, जल्दी कर, हुनखे परेशानी था कयो। पर नज़रतुन इला मैसरतिन, जेकॾहिं को तकलीफ़ में आहे त रब चए थो उनखे थोरी ढिर ॾियो, विथी ॾियोसि। वन तसद्दक़ू, पर जे एॾो वीचारो बीमार परेशान आहे ऐं अलाह जे रस्ते में माफ़ करे छॾियो, ख़ैरु लकुम, रब चए थो इहो तव्हांजे लाइ बहितर आहे। इन कुंतुम तालमून, अलाह चए थो मां थो ॾसियांव न, काश तव्हांखे हिन ॻाल्हि जी ख़बर पए जेका मां तव्हांखे ॻाल्हि चवां थो उनजो तव्हांखे अहसासु थिए। त चवणु लॻो त जॾहिं मां इहा आयत पढ़ी, सा महतहा, त मां चयोमांसि अदा मां तोखे माफ़ कयां। फ़अऊज़नी अल्लाहु अन कैज़ली अहद अकारबी फसददनी उक़साद बि अक्सर मिन अल्फ़ रियाल, ऐं अल्लाह ताला फ़ौरन उन जी जाइ ते मूंखे ॿियनि में जेके मुंहिंजा हुआ मूंखे जेके से लख रियाल मिली विया। इहो आहे अल्लाह जी आयतुनि ते यकीन ऐं उन जे करण जे करे। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में अचे थो सही मुस्लिम में त रजुलुन लक़िय रब्बहू, हिकिड़ो शख़्स अलाह जे आॾो पेश थियो। हाणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे न कि अलाह चए थो माण्हुनि खे ॿुधाए सीन थींदी। चएसि थो त फ़काल मां अमिल त, चई ॾे ख़बर अलाह त तुंहिंजा कहिड़ा अमल आहिनि। काल मां अमिल तु मिन अल ख़ैर इला अन्नी कुंत रजुलन, चए थो साईं मां ॿी तक ख़ासि मूं नेकीअ जो कमु कोन कयो, पर हिकिड़ी मूंखे आदत हूंदी, अन्नी कुंत रजुलन ज़ा मालिन, होसि मां मालिक वारो, पैसे वारो, अमीर माण्हू हुअसि। फ़कुंत अतालिब बिही नास, ऐं पोइ जेको आहे सो माण्हुनि खे मां कर्ज़ु ॾींदोसि। फ़कुंत अकबल मैसूर वाजाज़ अनल मौसूर, जेके अमीर हा उन्हनि खां त मां पंहिंजो कर्ज़ु वठंदोसि, पर जेके ग़रीब आहे उन्हनि खे मां ढिर ॾींदोसि, पोइते कंदोसि या कॾहिं नज़र करे छॾींदोसि। फ़काल, त अलाह चएसि थो तजावज़ू अन अब्दी, फ़रिश्तनि खे सभिनी खे चए थो जिन जे हथ में हुनजो रिकॉर्ड हो, चई हिन तां मथां दरगुज़र कयो। हलो, हीउ जॾहिं मुंहिंजे ॿाननि सां दरगुज़री करे पियो त आऊं त अलाह आहियां त पंहिंजे सभिनी खे हुकुम थो करे, जेके बीठा आहिनि माण्हू डंडा खयो त साईं हे नापास थो थिए, हे फेल थो, त अलाह चए थो तजावज़ अन अब्दी, हलो मुंहिंजे ॿाने तां मथां दरगुज़र कयो। काल अबू मसूद हा कज़ा समिअत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल, रसूल इहो फरमायो। ॿी हदीस में अचे थो सुन मन अंज़र मुयसरन, जेकॾहिं को तंग दस्त आहे, ग़रीब आहे ऐं तव्हां उनखे ढिर था ॾियो। मिसाल तौरु हुन तव्हांखे चयो दादा मां हिन महीने 30 ते पैसा ॾींदुसि, 30 ते न ॾिनई ऐं तव्हां हुनखे चयोसि था त ठीकु आहे भले तूं 15 ते ॿिए महीने ॾिजांइ, त रसूल फरमाए थो मन अंज़र मुयसरन, जेकॾहिं कंहिं तंग दस्त खे केरु ढिर ॾिए थो, कान लहू बि कुल योमिन सदक़तुन, ऐं जेकॾहिं त उनखे हर रोज़ जेतिरा तव्हां हुनखे 10,000 न त हर रोज़ जेका तव्हां ढिर ॾिनी हर रोज़ 10,000 तव्हांजो सदको लिखियो थो वञे तव्हांजे ऐमालनि में। ऐं वमन अंदरू बाद हिलही कान लहू मिसलू फी कुल योमिन सदक़तन, त जेको आहे सो जेकॾहिं अञा बि उन मयाद गुज़रण खां पोइ करे तॾहिं बि हुनखे हर रोज़ उहो सदको उन अमाउंट जो मिलंदो रहंदो। चौथों शख़्स चए थो त हाज़िल आया ग़यरतनी, चए थो हिन आयत मूंखे बसि सभा फेराए छॾियो, मुंहिंजी ज़िंदगी मटाए छॾी। कहिड़ी आयत आहे? लन तनालुल बिर हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिबून। आयत छा आहे? लन तनालुल बिर, अल्लाह फरमाए थो त तव्हां जन्नत था हासिल करणु चाहियो, तव्हां आख़िरत में पास थियणु था चाहियो, तव्हां अहिड़ी नेकीअ खे कोन पहुची सघंदव हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिबून, जेसि ताईं अल्लाह लाइ उन शइ खे क़ुर्बान नथा कयो जेका सभिनी खां प्यारी आहे। जेकॾहिं तव्हांखे प्यारो पैसो प्यारो आहे त अलाह जे रस्ते में उहो हलायो, जान प्यारी अथव त अलाह जे रस्ते में वक़्तु ॾियो, टाइम प्यारो अथव त अलाह जे रस्ते में टाइम, जेसि ताईं तव्हां क़ुर्बानी नथा कयो अलाह जे रस्ते में जेका शइ तव्हांखे प्यारी आहे तॾहिं तव्हांखे उहा शइ न मिली सघंदी। वमा तुनफिकू मिन शैइन, ऐं इन्हनि प्यारनि शयुनि मां जेको बि तव्हां अलाह जे रस्ते में ख़र्च कयो था फ़इन अल्लाह बिही अलीम, अलाह चए थो मां सॼो रिकॉर्ड रखां थो, इहो तव्हांजो ज़ाया कोन थो थिए, अलाह सभु चए थो मूं वटि आहे। तॾहिं हिन शख़्स चयो त हीअ जो आयत मूं पढ़ी त मुंहिंजी हालत तब्दील थी वई। फ़इंदमा तामल तहा, इन आयत ते मूं फ़िकुर ऐं गौर कयो। कुल ताल नफ़्सी, ऐं पंहिंजे पाण खे चयुमि अना लन उदखुल जन्नत, जन्नत में मां दाख़िली नथो थी सघां हता अनफ़क में मां अहुबहू, जेसि ताईं मां उन शइ खे ख़र्च अलाह जे रस्ते में नथो कयां जेका मूंखे प्यारी आहे। त चए थो कुन तो अहब नौम, मूंखे निंड ॾाढी वणंदी, चवंदोसि त पियो ई पियो हुजां।
सरत अतरक मिनहू जुज़न कबीरा, पोइ उन निंड जो वॾो ॻच मूं छॾे ॾिनो। अकूम लैल, राति जो उथी बि तहजद पढ़ंदुसि। वला मां अज़हफ़, जॾहिं वरी सुस्ती थींदी हुई, अतज़क्कर आया, त हिन आयत खे वरी रिपीट कंदो हुउसि, चवंदो हुउसि त लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िकू मिम्मा तुहिबून। शाह अदल विटामिन आयत जो तर्जुमो कयो आहे त निमाज़ू ऐं रोज़ो इहो पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फर्म जंहिंसां पसिजे पिरीअ खे। माना अलाह ताला कुर्बानी थो घुरे। ईअं न आहे त रुगो निमाज़ पढ़ी वञी घर वेही रहियो ऐं गंढ ॾेई पैसनि खे वेठो आहे, को ग़रीब मरे थो, कंहिंखे टीबी आहे, कंहिंखे रतु खपे, को कर्ज़ घुरणु अचे, तकलीफ़ आहे, त असां हुनखे न ॾियूं। चोथों पंजो शख़्स चए थो तग़यरत हयाती बि सबबु कोलहू ताला। चए थो मुंहिंजी ज़िंदगी क़ुरान जे हिन आयत मुंहिंजी ज़िंदगी मटाए छॾी। अलाह फरमाए थो अम हसिब तुम, अलाह चए थो त छा तव्हां इहो सम्झो आहे, या सिंधी सवलीअ में चवां तव्हां ठीको खणी छॾियो आहे त अन तदखुलुल जन्नत, तव्हां जन्नत में गिड़ी पवंदव। छा तव्हांखे कहिड़ी गारंटी आहे? तव्हां बि सम्झी छॾियो आहे। वलम्मा यालमिल्लाहु लज़ीन जाहदू मिनकुम व यालम साबरीन, अलाह चए थो जेसि ताईं तव्हांखे अलाह जे रस्ते में माल जान जी तव्हां कुर्बानी पेश कई आहे या उनजी नियत अथव, ऐं उन ते मुड़ुस माण्हू थी अलाह जे हुकुमनि ते हलण जो तव्हांखे इरादो आहे या उन ते अमल कयो था, इहे शयूं कंदव कोन, बाक़ी हाणे तव्हां सम्झो था त जन्नत में गिड़ी पवंदव। चए थो फ़क़त कुंत मुखसरा, चए थो मां ॾाढो दीन जे मामले में पोइते हुउसि। वज़न अन अल इल्तिज़ाम सुब, मां चवंदुसि दीन ते हलणु ॾुखियो आहे, सुबुह जो निमाज़ पढ़ूं, वरी ज़ुहर जी निमाज़ पढ़णु वञा, वरी रोज़ा रखां, फ़तदरबत हाज़ी आयात, हिन आयत ते मूं गौर कयो त अलाह थो चए त बग़ैर महिनत जे, बग़ैर कोशिश जे तूं जन्नत में गिड़ी पवंदे। फ़असर तफ़ी कसीरा, इन जो मूं ते वॾो असरु थियो। तफ़क्कर मासा युसीबनी मुक़ाबिल मां हसल साहबा, जी मां छा थो कयां, सहाबा जन्नत में वेंदा उन जे मुक़ाबले में मां कहिड़ो कमु थो कयां। वमा हीअ सौबा अल्लती अमामी, कहिड़ी तकलीफ़ आहे दीन ते हलण में, दीन ते हलण में, अलाह जे निमाज़ पढ़ण में, ग़रीबनि जी मदद करण में ख़ुशी ख़ुशी आहे। हे माण्हू यानी जॾहिं तव्हां कंहिंजी मदद कयो था, जेका तव्हांखे हलो सवाब त पाईंदा, पर जेका दिलि में ख़ुशी महसूसु कयो था, उनजो मुक़ाबिलो ई कोन्हे। अलाए केतिरे दिलनि जा दौरा टरियो वञनि ख़ुशीअ सां। ख़ुशी बि हिकिड़ा हार्मोन्स आहिनि जेके दिलि में रिलीज़ था थियनि था, उहे हार्मोन्स थी सघे थो, या ख़ुशीअ जा हार्मोन तव्हांजे रगुनि मां चर्बी कढी छॾनि, उहा बि त अलाह वटि आहे न शइ। ऐं जेकॾहिं अञा जे जाइ ते चिड़ ऐं तव्हांखे परेशानी हूंदी ऐं गम जा हार्मोन ईंदा, त उहे हथ थी सघे थो रगुनि में अञा चर्बी जमा कनि। इहे सॼी ख़ुशीअ जी का खुराक कान्हे का। त चवणु लॻो त जेको आहे सो मां पियो सॾा मां हीअ सौबा अल्लती अमामी, ला शइ, का शइ कान्हे। ऐसत अन अलाह शुकुर ली तग़यर यसीर मिनी, ऐं पोइ अलाह साईं जॾहिं मां सम्झो त अलाह जे दीन ते हलां त मूं लाइ आसान थी पियो। वफ़नी इल्तिज़ाम बि शरा कुल्लहू बेज़नी, ऐं पोइ मां शरीयत जे सभिनी ॻाल्हियुनि ते अलाह जे हुकुम सां हलणु लॻुसि। छहों शख़्स आहे, चए थो मां रोज़ इहो पढ़ंदो हुउसि, व उज़ू फ़ी सबीली व कातलू व कुतलू, अहिड़ा मुजाहिद आहिनि जेके मुंहिंजे रस्ते में तकलीफ़ सहनि था, ऐं जेकॾहिं कंहिं ग़रीब जी मज़लूम जी मदद करण में मरी बि पवनि था या मारिजी पवनि था, या त इन में हाणे इन जी सॼी आयत ईअं त चवनि था त रबना व आतना मा वअदतना अला रुसलिक, रब साईं असांखे उहो ॾे जेको तूं पंहिंजे रसूलनि सां वाइदो कयो। वला तुख़्ज़िना यौमल क़ियामत, क़यामत ॾींहुं असांखे बेइज़्तो न कजांइ। इन्नक ला तुख़्लिल मिया, जेके तो क़ुरान में वाइदा कया आहिनि असांखे उन ते यकीन आहे त इहे कोन थींदा। फ़स्तजाब लहुम रब्बुहुम, अलाह ताला उन्हनि खे इहो जवाबु ॾिनो। चए थो अन्नी ला उज़ी अमल आमिलन मिनकुम मिन ज़करिन उनसा, चई हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, तव्हां जेकॾहिं को नेक कमु कयो था, चाहे औरत करे मर्द करे, मां उहो सॼो रिकॉर्ड रखां थो, ज़ाया न थींदो। बादकुमिन बादन, इहे मोमिन हिक ॿिए जा ॼण त माइट आहिनि। फलज़ीन हाजरू व ख़ुरुजू मिन दियारनि, मिसाल तौरु अलाह थो चए जेके मुआशिरे ख़राब मुआशिरे खे छॾे कंहिं चङे पासे वञनि था ऐं पंहिंजे घरनि मां उनखे कढियो वियो आहे, व उज़ू फ़ी सबीली, ऐं मुंहिंजे रस्ते ते हुनखे तकलीफ़ ॾिनी वई, व कातलू व कुतलू, ऐं अलाह जे रस्ते में मारियऊं बि ऐं पाण बि मुआ, ल उकफ़िरन अनहुम सयातिहिम, त आऊं उन्हनि जा सभु गुनाह चए थो मां ड्राहींदुसि। वल उदखिलन्नहुम जन्नातिन तजरी मिन तहतिल अनहार, मां जन्नत में दाख़िल कनि जहिड़ा वाहियूं वहनि थियूं, सवाबन मिन इंदिल्लाह, इहे अलाह चए थो इहो अथव मुंहिंजो तव्हांखे इन जो बदिलो। वल्लाहु इंदहु हुस्नुल सवाब, अलाह चए थो मूं वटि त अहिड़ा बदिला आहिनि ज़बरदस्त, काश तव्हां यकीन कयो त मां तव्हांखे ॾियां। हीउ जेको शार्ट कोर्स असांजो हले थो 3 महीननि जो इंशाअल्लाह, फ़हम क़ुरान शार्ट कोर्स, इहो 11 फरवरीअ खां शुरू थींदो, सूमर खां,
ऐं मग़रिब खां इशा ताईं हलंदो। हिन में ही मज़ामीन आहिनि। ख़वातीन हज़रात जी कम से कम इंटरमीडिएट हुजे, दाख़िला फ़ीस 1000 रुपयो, माहाना 500 रुपया। मुस्तक़ तलबा लाइ फ़ीस में रिवायत जी गुंजाइश आहे। ऐं रजिस्ट्रेशन जो तरीक़ो आहे त हिते फार्म पियल आहिनि, पंहिंजो नालो लिखायो। 7हों शख़्स चए थो बाद सलूकी तरीक़ इस्तिकामा हजरनी करीब, चए थो सिधो रस्तो इस्तिकामा जो रस्तो मूंखे छॾे वियो। वल अमनी बई, सुकून मूंखां परे हो। अहसत बिल वहशा, मुंहिंजी सॼी ज़िंदगी वहशत में पई गुज़रे। बदाद बुलूम नफ़्सी लअल्लनी अख़्ता तरीक़, ऐं पोइ मां पंहिंजे पाण खे इल्ज़ाम लॻाइणु शुरू कयो त मूं को ग़लति तरीक़ो इख़्तियार कया। फ़ी योम बलगल अमर मुबलगहू, ऐं हिकु ॾींहुं जेका शइ मूंखे अलाह खे ॾियणी ई ॾिनई, वन अकरा हिज़बी मिनल क़ुरान, मां क़ुरान पे पढ़ियो। स त वक़फ़ कनी आया, हिन आयत ते बीही रहियसि ऐं ते गौर कयमि। कहिड़ी आयत आहे? वल्लाह युरीद ऐं यतूब अलैकुम व युरीदुल लज़ीन यत्तबिऊन शहवात अन तमीलू मैलन अज़ीमा। आयत या छा आहे? चए थो युरीदुल्लाह, अल्लाह त हर वक़्तु चाहे थो, ले युबय्यन लकुम, त तव्हांखे ख़ुशीअ जा रस्ता ॾसियां, तव्हांखे जन्नत में अचण जा रस्ता ॾसियां। युरीदुल्लाह, अल्लाह हमेशह इहो थो चाहे, ले युबय्यन लकुम व यहदियकुम सुननुल लज़ीन मिन क़ब्लिकुम, ऐं तव्हांखे सिधा रस्ता ॾसे। अलाह पाण त कोन ॻाल्हाईंदो, ॻाल्हाए छॾियो अथई न क़ुरान में। हाणे क़ुरान पढ़ण मां त अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो, त चए थो असीं उन्हनि खे सिधा रस्ता ॾियूं जेके अॻियनि खे असां इहे सिधा रस्ता ॾेखारिया। भई यतूब अलैकुम, ऐं जेकॾहिं तव्हां हिन क़ुरान जे आयतुनि खे सम्झी असरु वठंदव ऐं उन ते हलंदव त चए थो मां तौबा बि तव्हांजी क़बूल कंदुसि। वल्लाह अलीमुन हकीम, वल्लाह युरीद ऐं यतूब अलैकुम, अल्लाह चाहे थो त तव्हांखे माफ़ु करे तव्हांजा गुनाह। अञा चए थो मां वेठो आहियां त मूंखां चओ त मूंखे माफ़ु ॾे त मां कयां। ख़ासि तौर तहज्जुद जे टाइम में अलाह चए थो मां स्पेशली हेठि थो अचां, आसमाननि ते मुंहिंजी कुदरत अचे थी त आहे को मूंखां माफ़ी वठणु। चए थो युरीद लज़ीन यत्तबिऊन शहवात अन तमीलू मैलन अज़ीमा, ऐं उहे माण्हू जेके बुराइनि में पियल आहिनि, शराबनि में पियल आहिनि, ज़नाउनि में पियल आहिनि, उहे चाहिनि था त हिकिड़े ई तरफ़ सां थी वञे। तंहिंजे करे रब फरमाए थो युरीदुल्लाह ऐं युख़फ़िफ़ अनकुम, अल्लाह तव्हां सां आसानी थो करणु चाहे। व ख़ुल्क़ल इंसान ज़ईफ़ आहे, छो त अल्लाह इंसान खे ज़ईफ़ कयो आहे, को इंसान रोबोट कोन्हे जो उनखे मारे छॾे। त चए जॾहिं मां इन आयत ते पहुतुसि, फ़आद सुकून इला कल्बी, त मुंहिंजे दिलि में सुकून अचणु लॻो। अहसत बि बर्दिल यकीन, ऐं जेका थधि यकीन जी मुंहिंजे दिलि में वेठी, इन मूंखे थधो करे छॾियो। फरमाए थो 8हों किसो, चए थो कुंत वाक़िया फ़ी ज़म्ब यशक अला तर्कहू, चए थो मां हिकिड़ी अहिड़ी बुराईअ में होसि जो मूंखे ॾाढो मुश्किल हो उनखे छॾणु। फ़ी कुल मरा अर्तकबहू यतमल्लकनी शऊर बि ज़ईक़ शदीद, जॾहिं बि मां हुन बुराईअ खे छॾण जी कोशिशि कंदो हुउसि त ॾाढी मूंखे तकलीफ़ थींदी ऐं मुश्किल थी पवंदो। फ़ी अहदल अयाम, हिकिड़े ॾींहुं फ़तहतल मुज़िया, ऐं इहो क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ियमि, यस्तख़फ़ून मिनन नास वला यस्तख़फ़ून मिनल्लाह वहुम माहुम। आयत कहिड़ी आहे? यस्तख़फ़ून मिनन नास, चई इंसान बुराई करे थो, पोइ ज़ाल खां लिकी, पुटनि धीअनि खां लिकी, जो त हिनखे ख़बर न पए, माण्हुनि खां लिकाए थो। वला यस्तख़फ़ून मिनल्लाह वहुम माहुम, ऐं अल्लाह खां नथो लिकाए सघे, उन खां डिॼे कोन थो जॾहिं की अल्लाह गॾु अथसि। इज़ युबय्यतून मा ला यरदा मिनल कौल, ऐं राति जो उहे कम करे थो जेके रब खे वणनि कोन था। अल्लाह गॾु अथसि, उन खां माना माण्हुनि खां चए थो लिकां, पर जेको रब आहे उन खां डिॼे कोन थो। वकान अल्लाह बिमा यामलून मुहीता, अल्लाह चए थो मां सॼो रिकॉर्ड रखां थो, जेको कुझु कयो था मां हुन ते मुहीत आहियां। चए थो त जॾहिं मां इहो पढ़ियो, यरतलहू अहद करात बि सौत मुअसर जदन, त चई इन खे मां वरी आयत खे चङी तरह, यस्तख़फ़ून मिनन नास वला यस्तख़फ़ून मिनल्लाह वहुव माहुम इज़ युबय्यितून मा ला यरदा मिनल कौल वकान अल्लाह बिमा यामलून मुहीता। फ़क्शर जिस्मी, त चई जॾहिं मूंखे इन कयो त मुंहिंजे जिस्म जा वार कंडारजी विया। वकान ज़ालिक यौमल हद फ़ासिल बैन मईसत, ऐं इहो आख़िरी ॾींहुं हो जो मां हुन बुराई ऐं मुंहिंजे विच में विथी पइजी वई। व इनाबत इलल्लाह, ऐं मां पंहिंजो रुख़ रब जे दीन जे तरफ़ कयो। 10 पूरा करे ख़तमु कंदासीं, मूं वटि 50 वरी ॿिए जुमे ते। चए थो त कुंत अस्तग़फिर व अतूब इस्तिमरार, मां ॾाढो
इस्तग़फ़ार बि कंदोसि, तौबा बि कंदो रहंदोसि। जानी शैतान मुंहिंजे दिलि में इहो विसविसंदो कुल हाज़ा इस्तग़फ़ार वला फ़रज वला इजाबा। चवंदो कहिड़ियूं त दुआऊं वेठो घुरी, कहिड़ी तुंहिंजी दुआ क़बूल थी आहे। फ़तरक़्त वसा वसऊ, ऐं पोइ मां यानी अलाए असर ई कोन थियूं दुआऊं कनि, मां करणु छॾे ॾिनो। क़रात रिसालत अज़ीमा मिन रब्बी, ऐं पोइ मां क़ुर जी पढ़ियमि ऐं हिन आयत ते अची वियुसि। चए थो मा यफ़अल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम। असुल आयत आहे, अल्लाह फरमाए थो इन्नल मुनाफ़िकीन फ़ी दरकिल असफ़ल मिनन नार। मुनाफ़िक काफ़रनि खां बि हेठि जहन्नम में वेंदा। असल में जहन्नम जो अज़ाब ईअं आहे, जेतिरो हेठि ओतिरो अज़ाब वधीक। ठीकु आहे न। मिसाल तौरु माण्हुनि खे जेकॾहिं उछलाइजे त हेठियां वरी मथां हुनजे ॿिया पवनि त वज़न त हेठियनि ते हुनखां अज़ाब वधीक। मुनाफ़िक केरु आहे? मुनाफ़िक जी क़ुर में डेफिनेशन आहे त मुनाफ़िक उहो मुस्लमान आहे जेको अलाह खे मञे थो, क़ुर खे सचो सम्झे थो, रसूल सलाम खे सचो सम्झे थो, पर सुस्तीअ जे करे या बिज़ी थियण जे करे अलाह जा फ़र्ज़ अदा नथो करे, या निमाज़ पढ़े थो त उन में सुस्ती थो करे। इहो मुनाफ़िक आहे। चए थो इहो मुनाफ़िक जेको अलाह खे सचो थो सम्झे, क़ुर खे सचो थो सम्झे, दीन खे, उन जे बावजूदु उनखे नथो अमल करे, त इहो त जहन्नम जे तरे में वञे। अञा काफ़र आहे वीचारे, त क़ुर कोन पढ़ियो आहे, हिन जी कहिड़ी गुंजाइश आहे? वलन तजिद लहुम नसीरा, इहो मुनाफ़िक खे मददगार कोन मिलंदो। लेकिन जेकॾहिं मरण खां अॻु में इहो मुनाफ़िक इल्लल लज़ीन ताबू, तौबह कनि, वो असलहू ऐं सिधा थी वञनि, वा तसमू बिल्लाह, अलाह खे चंबड़नि यानी क़ुर खे चंबड़ी पवनि, व अख़लसू दीनहुम, शिरक सॼो छॾे ॾियनि, लिल्लाह अलाह कारण, फ़उलाइका मअल मोमिनीन, त अलाह चए थो उन ॾींहुं खां मोमिननि में शुमार थींदा। व सौफ़ युतिल्लाहुल मोमिनीन अजरन अज़ीमा, ऐं अलाह ताला मोमिननि जे लाइ वॾो अजुर तयारु कयो आहे। इहे उन लाइन में ई अची वेंदा। तंहिंजे करे अलाह थो फरमाए मा यफ़अल्लाहु बिअज़ाबिकुम। जी सोचो त सही, त जंहिं अलाह तव्हांखे पैदा कयो आहे उहो तव्हांखे अज़ाब ॾेई छा हासिलु कंदो? मा यफ़अल्लाहु बिअज़ाबिकुम, अलाह तव्हांखे अज़ाब ॾेई अलाह खे छा मिलंदो? इन शकरतुम व आमनतुम, जे तव्हां अलाह जो शुकुर करे ईमान आणींदव। व कान अल्लाह शाकिरन अलीमा, अलाह ताला हर शुकुर करण वारनि खे ॼाणे थो। त इहो जेको शख़्सो चवणु लॻो त तौबहूं कंदोसि, पोइ शैतान जो दुआऊं पे थो घरी, दुआ तो तुंहिंजी पूरी कंदे, छॾे इन्हीअ खे। लेकिन जॾहिं मां हिन आयत ते आयुसि, मा यफ़अल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम आमनतुम, अलाह तव्हांखे अज़ाब ॾेई अलाह खे छा कंदो जे तव्हां शुकुर कंदो? त फ़कुल्त, त मूं चयो हा नाम, वल्लाहु अन रब्बना लग़य्यिन अना, बेशक रब असां खां बेपरवाह हुआ, वन तईज़ बिना, जो असांखे अज़ाब ॾिए। इन्नमा हिय ज़ुनूबना अल्लती नसीना कसीरन मिनहा, ऐं इहे असांजा गुनाह आहिनि जंहिंजे करे असांखे अज़ाब मिलंदो। फ़अदमत इस्तग़फ़ार, मां पोइ इस्तग़फ़ार न छॾियो, वरी शुरू करे ॾिनो। वल्हम्दुलिल्लाह, ऐं अलाह ताला जी तारीफ़ थो करे। आख़िरी 10 आयत पूरी कंदासीं। टोटल 50 आहिनि, हर जुमे ते इंशाअल्लाह 10 कंदासीं। चए थो हदस बैनी व बैन अहद उख़्वती सू तफ़ाहुम, जे मुंहिंजे भाउ जे विच में झगड़ो थी पियो ऐं मिसअंडरस्टैंडिंग, पीउ पुट में बि थी पवंदो आहे, भेण में बि थी पवंदो आहे। सोची मां अरसल रिसालत जवाल तहमिल, मां SMS कयोमांसि। छा लिखियोमांसि? चयोमांसि त अतहामात बातिला, तूं मूं ते कूड़ा इल्ज़ाम थो हणी, ज़नूना सैया, मुंहिंजे बारे में तूं बुरा ख़्याल थो मुंतशिर करीं, वल कलमात मुअल्लिमा, ऐं ॾुख ॾींदड़ तकलीफ़ ॾींदड़ मूंॾे जुमला थो मोकिलीं। ग़ज़बत व क़दत अदफ़ इसाब मिसला, ऐं पोइ मूंखे कावड़ आई त जेकॾहिं हिनखे इन जो बदिलो वठांसि। लेकिन फ़क़रात कोल अहद इब्न आदम, त मां आदम अलैहिस्सलाम जे पुट जो क़ुर में हीअ आयत पढ़ी। कहिड़ी आहे? अरब फरमाए थो वतुल अलैहिम नबा इब्न आदम नबन इब्न आदम बिलहक़, जॾहिं खे आदम अलैहिस्सलाम जे पुटनि जो किसो ॿुधायो। इज़ करबा क़ुर्बाननि, उन्हनि क़ुर्बानी कई, फ़तुक़ब्बिल मिन अहदिहुमा, उन्हनि मां हिकिड़े जी क़ुर्बानी क़बूल पई, वलम युतक़ब्बल मिनल आख़िर, ऐं ॿिए जी क़ुर्बानी क़बूल न पई। काल लअक़्तुलन्नक, त ॿिए जंहिंजी क़ुर्बानी त चयो तोखे मां क़तलु कयां, छो तुंहिंजी क़ुर्बानी छो क़बूल पई आहे? काल इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन, क़ुर्बानी क़बूल कंदो अलाह जेके अलाह खां डॼनि था। तंहिं करे उज़ही कजे थी जे माण्हुनि खे ॾेखारण लाइ, या ढॻो वरितो अथऊं वरी हुनखे गिटिन में घुमायूं था, त माण्हू चवंदा वाह जो ढॻो कयो अथई, त इहा मुत्तक़ीन जी निशानी कान्हे का। त हुन चयुसि त लैम बसत इलई यदक, जेकॾहिं तूं मूंॾे हथ वधाईंदे, ले तक़्तुलनी, मूंखे मारण जे लाइ, मां अना बेबास ताईं यदई इलैक ले अक़्तुलक, त मां पंहिंजा हथ तोॾे कोन वधाईंदुसि,
मारण लाइ। छो? इनी अख़ाफ़ुल्लाह रब्बल आलमीन। हे चए थो त जॾहिं मां इहा पढ़ी त लैन बसत इलही यद क, जेकर तूं मूंॾे हथ वधाईंदे, त चई त जॾहिं मूं इहो ॾिठो त मूं चयो फ़अलम त अन मोमिन युहिब ऐं यजल ख़ौफ़ुल्लाह नसब ऐं नई, त चई त मां इहो ॼातो त हिकु मोमिन खे खपे त अलाह जो ख़ौफ़ इन ॿिनि अखियुनि जे विच में पैदा करे। वला तग़लबहु हुज़ूज़ुल नफ़्स व ताख़ुज़ुल इज़्ज़त बिल इस्म असर त कज़म ग़ैज़ी वफ़ू अनहु व अहसान इलही। ऐं पोइ मूंखे इहा ॻाल्हि करे कावड़ ख़तमु थी वई, बजाए हुन खां बदिले वठण जे मां हुन सां अहसान करणु शुरू करे ॾिनो। अलाह ताला खां असीं दुआ था कयूं अलाह सम्झाए। इन ते हिकिड़ी जेका हदीस शरीफ़ करे ख़तमु कंदासीं त इज़ल तकल मुस्लमान बि सईफ़िहिमा, जेकॾहिं ॿ मुस्लमान में तलवारनि सां मुक़ाबिलो कनि त क़ातिल ऐं मक़तूल, हिकिड़ो मरी वियो ॿियो क़तलु कयो, ॿई जहन्नम में वेंदा। त जीअं असां अर्ज़ु कयो या रसूल इहो क़ातिल जे निस्बत जो तव्हां चयो आहे त ज़ाहिर आहे, मगर जेको ॿियो आहे उन जो छो, उहो छो जहन्नम में ईंदो? पाण सर असां फरमायो त इन जो सबबु इहो आहे जो हू बि हुनखे क़तलु करण जो इरादो हुअसि पर न करे सघियो, हू पाण क़तलु थी वियो, तंहिं करे ॿई जहन्नम में वेंदा। अलाह ताला खां दुआ था घुरूं त अलाह पाक असांखे इन क़ुर पाक जे हिकु हिकु आयत ते गौर करियो त अलाह ताला थी सघे थो असांजी ज़िंदगी में बि इहा तब्दीली आणे सघे। ॿ ऐलान आहिनि। हिकिड़ो त सुभाणे मग़रिब ते शुजा शेख साहब, जनाब शुजा शेख साहब मशहूरु जेको आहे सो असांजो तंज़ीम इस्लामी जो दर्से क़ुर ॾींदो आहे। टीवीअ ते बि तव्हां ॾिसो था, दुनिया टीवीअ ते ऐं पंहिंजो मुख़्तलिफ़ उन्हनि जे पीस टीवीअ ते अचे थो। अलाह जा फज़ल सां सुभाणे मग़रिब ते उनजो दर्स आहे हिते, ऐं जिन 6 महीना कोर्स कया उन खे सर्टिफिकेट बि ॾींदो, दर्स बि थींदो ऐं दर्स खां पोइ मानीअ जो बि एहतमाम आहे। इन में तव्हां घर वारनि खे बि वठी अचो ऐं नए कोर्स में जेको 3 महीने जो कोर्स उन में दाख़िला वठो। ॿियो अर्ज़ु इहो आहे त जेके बि हींअर जुमे में आया हो असांजा दोस्त दरनि ते बीठा हूंदा, तव्हांजो नंबर ऐं तव्हांजो मोबाइल नंबर वठंदासीं त जीअं आईंदा के दर्स थियनि था त जीअं तव्हां असांखे तव्हांजो ग्रुप ठाहे तव्हांखे SMS कयूं त हिनखे वञण महिल पंहिंजो मोबाइल नंबर ऐं नालो असांजे दोस्तनि खे हिते बीठा हूंदा दर ते, हिन ई ॿिन्ही दरनि ते ॾींदा वञो। सुभाणे रबिक रबिल इज़्ज़त अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह।